कर ख़बर वॾा कीअं पई गुज़रई। रशीद मुंहुं भैलो कंदे चयसि, ख़राबु पई गुज़रे। जेको जाइज़ नाजाइज़ तरीक़े सां माल मिल्कियत ठाही हुई, उन जे सिले में औलाद बेचई मिली आहे। न मुंहिंजो ख़्यालु अथनि न घर घाट जो। बीमारियुनि मूंखे कमज़ोर करे छॾियो आहे। घणो डिप्रेशन में रहण जे करे मादो ख़राबु ऐं बुकिन ते बि असरु पइजी वियो आहे। मां मरणु नथो चाहियां। भला जे हेॾी सारी दौलत ठाही अथमि त पोइ मरां छो? रशीद जी ॻाल्हि गौर सां ॿुधी ऐं खेसि चयो, अॼु खां ठीकु 100 साल पहिरियां 1924 ईस्वीअ में हिकु बर्तानिया जे लेखक पंहिंजी डायरीअ में लिखियो हुयो त ॿिए भेरे जॾहिं कैलेंडर में 24 जो अंगु ईंदो त न मां हूंदुसि न तव्हां हूंदव। काश हीअ उमिरि एतिरो ख़्यालु करे जो ॿीहर उहो 24 जो अंगु ॾिसी सघां जेको 2024 जो हूंदो। उन्हनि माण्हुनि खे ॾिसी सघां जेकी 2024 में हूंदा। पर मां ॼाणा थो त इहो सभु कुझु मुमकिन न आहे। तॾहिं असां जूं ख़बरूं ऐं हालतूं गुमनाक थी चुकियूं हूंदियूं। सो साहब, तव्हां पंहिंजे मुक़ररु वक़्त ते हिन दुनिया खे छॾे वेंदव। सो कोशिशि कयो त हीअ ज़िंदगीअ जो वक़्तु ख़ुशगवार गुज़ारियो ऐं को बि अहिड़ो रूह या जिस्म न हुजणु घुरिजे जेको पंहिंजा ज़ख़्म खणी हिन दुनिया मां लाॾाणो करे वञे ऐं उन जो इल्ज़ाम तव्हां ऐं असां ते हुजे। प्यारा साईं, बाक़ी रहियो माल मिल्कियत ऐं औलाद वारो मामिलो त हू उर्दू वारो शेर ॿुधो अथई न, आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का पल की ख़बर नहीं। रशीद इन ॻाल्हि ते थधो साहु भरींदे चवे थो, साईं, अॼु ताईं जंहिं सां बि मूं पंहिंजी इहा ॻाल्हि कई आहे उन्हनि सभिनीनि मुंहिंजी ख़ामियुनि ते ॻाल्हायो आहे, मूंखे बेचैन कयो आहे। तुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजी दिलि सां लॻी आहे। हाणे मां मौत जी परवाह करण खां सवाइ पंहिंजूं पुराणियूं ख़ामियूं दूरि कंदुसि ऐं हर वक़्तु ख़ुशि गुज़ारींदुसि।